नाज़रीन अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं। खानपुर जी तबलीगी मरकज़ मकी मस्जिद में गुज़िरियल 12 ॾींहंनि खां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि खां तबलीगी जमात जा आयल हुआ, जंहिंखे 12 ॾींहंनि खां आइसोलेट में रखियो वियो। 12 ॾींहंनि खां बाद में अॼु DSO शिकारपुर डॉक्टर शबीर अहमद शेख, तालका खानपुर जे फोकल पर्सन डॉक्टर सिजाद मुस्तफ़ा जी अॻुवाणीअ में डॉक्टर ऐं अमलो जेका पहुची करे तबलीगियुनि जा जेका सैंपल जेका वरिता पिया वञनि। ऐं DSO शिकारपुर मकी मस्जिद ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तबलीगी जेके आहिनि उहे तक़रीबन ज़िले शिकारपुर जे अंदरि 263 आहिनि, जिन जी जेको आहे सो चकास कई थी वञे। पहिरियों जेको आहे सो असां खानपुर में 49 जेके तबलीगी आहिनि उन जी टेस्ट सैंपल वरिता विया आहिनि, जिन खे जेको आहे कराची उमाणियो वेंदो ऐं 24 कलाक जे अंदरि उन्हनि जी रिज़ल्ट अची वेंदो त उहे पॉज़िटिव आहिनि या नेगेटिव आहिनि। जी।